नौकरी ॾियो न त कुंवारो रहिजी वेंदुमि। उम्मीदवार जी कंपनी खे अजीब दरख़्वास्त। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में शादी जे लाइ रोज़गार जो शर्त ख़ासि तौर ते छोकिरीअ जे घर वारनि तरफ़ां हूंदो आहे, पर अॼु जे दौर में नौकरियूं घटि ऐं उम्मीदवारनि जो अंग वधंदो पियो वञे। उन करे हिकु अजीब ऐं ग़रीब दरख़्वास्त साम्हूं आई आहे, जंहिंमें हिकु कुंवारे उम्मीदवार मेडिकल कंपनी खे अजीब ऐं दिलचस्प दरख़्वास्त मोकिले छॾी। शादी ॿिनि माण्हुनि लाइ गॾिजी ज़िंदगी गुज़ारण जो हिकु मुआइदो आहे, जंहिं लाइ छोकिरे जी नौकरी करण खे तमामु ज़रूरी सम्झो वेंदो आहे, छो त ख़ासि करे असांजे बरे सग़ीर जे ख़िते में शादीअ खां पोइ कुटुंब जी कफ़ालत ऐं सहारे जी ज़िमेवारी छोकिरे जी हूंदी आहे। उम्मीदवार नौकरी जे लाइ कंपनी खे दरख़्वास्त ॾींदे नौकरी न मिलण जी सूरत में पंहिंजी शादी न थियण जी शिकायत कई आहे। गैर मुल्की रिपोर्टनि मूजिबि हिंदुस्तान जी मेडिकल कंपनी हाणे सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते नौकरी जी हिकु दरख़्वास्त शेयर कई आहे, जंहिंमें हिकु उम्मीदवार कंपनीअ खे अजीब गुज़ारिश कई त हुन खे उहा नौकरी लाज़मी ॾिनी वञे, न त पंहिंजी मोहबत सां कॾहिं बि शादी न करे सघंदुसि ऐं कुंवारो ई रहंदुसि। रिपोर्ट जे मुताबिक़ भारत जी कंपनी अरवा हेल्थ जे बानी ऐं CEO दीपाली बजाज सोशल मीडिया वेबसाइट एक्स ते हिकु उम्मीदवार जी दरख़्वास्त शेयर कई, जंहिंखे सार्फ़ीन ॾिसंदे ई दंग थी विया। घणनि खे त खिल अची वई। कंपनी जे मालिक मिसिस बजाज ऑनलाइन नौकरियुनि जी दरख़्वास्तुनि खे ॾिसी रही हुई त अचानक सां हिकु अजीब ऐं ग़रीब दरख़्वास्त हुन जे साम्हूं अची वई। जॾहिं कंपनीअ दरख़्वास्त ॾींदड़ सां राब्तो करे पुछियो त हू कहिड़े नमूने सां पाण खे उन नौकरीअ जो अहल सम्झे थो, उम्मीदवार शर्मीलो थी करे चयो त हू हिकु छोकिरी सां मुहबत करे थो ऐं उन खे पंहिंजी ज़िंदगी जो जीवन साथी बणाइण चाहे थो, पर छोकिरी जे घर वारनि रिश्तो ॾियण जे लाइ नौकरी जो शर्त रखियो आहे। उम्मीदवार छोकिरे चयो त जेकॾहिं जल्दी नौकरी न मिली त इम्कान आहे त हुन जी मोहबत कंहिं ॿिए जी थी वेंदी ऐं हू कुंवारो रहिजी वेंदो। हिन पोस्ट में कंपनी तरफ़ां इहो त नाहे ॿुधायो वियो त शादी जी ख़्वाहिशमंद छोकिरे खे नौकरी मिली या न, पर सार्फ़ीन उम्मीदवार जी दरख़्वास्त ऐं अंदाज़ पढ़ी करे लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि ऐं दिलचस्प तबसरा बि करे रहिया आहिनि।